मानी खाने वियासीं गुलू नानवाई होटल ते गाॾी दुकान जे अॻियां बीहारीसीं अंदरि मानी खाई साईं 10-15 मिंटनि में ॿाहिरि निकितासीं त गाॾी कोन हुई। ॿाहिरि निकितासीं त हेॾो साईं चवां पुलिस जी गाॾी वई टपी त मां रक्शो कराए तकड़ि में अॻियां वञी पहुतो मां गाॾीअ जी सुविधा रहे। मां चयो साईं गाॾी हाणे जो दुकान तां वई हाली मूंखे चई एल सी कटाए वञी थाणे ते। पोइ डुकंदो वञी एल सी कटाए में साईं जा पोइ हाली डुकंदा वरिताऊं वरी हाणे थाणे ते वियो हुअमि मूंसां कोन मिलियो सुम्हियो बि पियो अंदरि ॻाल्हि बि ॿुधांसि पियो त साईं खे मां चयोमांसि भाउ कल्ह गाॾी वई हुन संतरीअ मोकिलियोमांसि चईं त भाई साहब कोन्हे होॾो ॻाल्हाए बि पियो पोइ मोटिया हलिया आयासीं। गाॾी आहे 1.5 लख जी। मां मच्छी जो कारोबार कंदो आहियां इन गाॾीअ सां कुझु बि न करे सघंदुमि। धंधो ई मुंहिंजो बंदि थी वियो वतां थो साईं जा घुमंदो गाॾीअ जे कॾां आहियां बेरोज़गार थी वियो आहियां। इहे पुलिस एल सी कटाई अथई हाणे वियासीं त मोटाए छॾियऊं 9:30 बजे जी वियल हुई कल्ह जी। बाबा मुतालिब इहो ई आहे कल्ह 9:30 बजा थिए भई मानी पिया खाऊं गुलू नानक मीराणीअ वटि उतां मानी खाई हेठि लथासीं साईं गाॾी कोन आई। उन छोकिरे खे चयोसीं भाउ गाॾी असां हिकिड़ी बीठी चई गाॾी त भाउ मां बि न ॾिठी बीहारी अथव गाॾी हलाए काॾे वई। असां चयो ईअं कीअं साईं या तो कंहिंखे ॾिठी आहे वाइठी जा हे हो हे केरु आहे या हे केरु आहे चए भाउ हे बि लोहार आहे पाड़े जो साईं चरियाणा में ॿी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। त 10-15 मिंट थिया गाॾी बि गुज़री वई साहब जी। मां चयो साहब हाणे हेॾे बीठो हूंदी काथे मां शाख ते रहे सघे हे रखियो करायो मां त वञु साहब खे इतलाउ कर को दॻु पेचरो हेॾो को गाॾी निकिती त साईं खे चवां का माना कॾहिं का अखियुनि ते कंहिंखे चढ़ी हे रखियो कराए वियो आहे हुते साहब चयो एन सी कराए वञी साईं खे चवां मीराणी मुंशी वेठो अथव हुनखे हे आया असां गॾिजी वियासीं 2 एन सी कराईसीं। एन सी खां बाद में नंबर बि असांखां वरितईं इहा राति हुई सॼी राति हे हो साईं खे चवां को केॾे वञूं पिया को कीअं चुप कयूं वेठा आहे साहब साईं खे चवां पाड़े जो आहे वॾो आहे मुसन आहे एस एच ओ साहब ऐं साईं खे चवां असांखां कंदो मदद हेल्प थींदी। पोइ हाणे वियासीं साईं खे चवां वेही साईं खे चवां सिद्दीक़ साहब चयो साईं खे चवां इहो हिनखे संतरीअ खे हिनखे तारिक खे चयो बाबा हिनखे साहब सां मिलाए। असां ॻाल्हाइण ॿुधूं पिया साहब जे दर ते चयो बसि साहब निंड पियो आहे। असां पोइ मोटिया त वरी हुन सॾ कया संतरीअ असां वञूं था बाबा बसि न कमु त भला हाणे साहब आहे नथो मिलाए का ॻाल्हि ॿोल कयूं सां छा थियो साईं छा न थियो मिड़ई महिरबानी कयो आहे त साईं खे चवां मिड़ई साईं खे चवां भलो माण्हू त आहे लाइक़ु माण्हू आहे पुराणो रहियो आहे हिते कंहिं टाइम खां वठी भर पासे जो माण्हू आहे परे जो बि न आहे सुठो माण्हू आहे हर कंहिंसां अथसि बि वास्तो बि अथसि जाॾे काॾे सुठो भलो माण्हू आहे बहितरीनु अलाह कंदो असांजी उमेदु भली आहे त मोट भली मिलंदी। असां बि इहो था घुरूं असांखे गाॾी मिले ग़रीब मिसकिन आहियूं बिलीफ इहा ई आहे त असां रोज़ी नथा करे सघूं साईं असांखे पंहिंजो असांखे को न का असांखे रिप्लाई का सुठी मिले को मोट सुठी मिले अचे वा को माण्हू नंबर ॾिनो आहे बाबा अचो साईं छा ॻाल्हि ॿोल आहे 5 ॾींहं 8 ॾींहं मां ॻोल्हियां थो गाॾी अहिड़ी का ॻाल्हि न आहे तव्हांखे अलाह कंदो का सुठी का साईं मोट मिलंदी ॿियो को असांखे का तकलीफ़ शिकायत न आहे असांखे असांखे जा वॾा आहिनि सरदार साहिब आहिनि असांजा असां उन्हनि जो धण आहियूं धनार उहे न असांजा साईं असां हिन महिल हाणे कंहिंखे तकलीफ़ न ॾींदा न विया आहियूं वेंदासीं बि उन ई दर सां अलाह कंदो असांखे सुठी मोट मिलंदी उमेद आहिनि असां उन्हनि जा आहियूं। हा साईं कारोबार मुंहिंजो हलंदो आहे मच्छीअ जो जिते बि मच्छी मिलंदी आहे मूंखे रिंग कंदा आहिनि गाॾीअ ते खणी ईंदो आहियां रोज़ु लाड़काणे मच्छी खणी ईंदो आहियां मां इन मच्छीअ जे हिसाब सां साईं बि हाणे धंधो ई मुंहिंजो बंदि थी वियो आहे इन गाॾीअ जे हिसाब सां वॾी तकलीफ़ आहे साईं जी। हा साईं साहिब सां मिलूं था साईं जा उन में उमेदु आहे मिलंदो था।